नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ तालुके जे काछे वारी पट्टी फरीदाबाद यूनियन काउंसिल में तरक़ियाती कम न थियण, सफ़ाई जो फुक़दान ऐं यूनियन काउंसिल जे फंडनि जो ग़लत इस्तेमाल वारी शिकायतनि ते डायरेक्टर लोकल गवर्नमेंट हैदराबाद रीजन ज़ाकिर हुसैन रांधण नोटिस वठंदे यूनियन काउंसिल जे फंडनि जी जांच लाइ डिप्टी डायरेक्टर सोहेल अहमद मेमण जी अॻवानी में जांच कमेटी जोड़े 10 ॾींहनि अंदरि जांच करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। जंहिं बाद डिप्टी डायरेक्टर लोकल गवर्नमेंट जामशोरो सोहेल अहमद मेमण लेटर नंबर DLGD 757/2011 तहत एक लेटर जारी कयो। यूनियन काउंसिल फरीदाबाद जे सेक्रेटरी के गुज़िरियल ॾींहुं जांच लाइ जामशोरो तलब कयो वियो। यूसी सेक्रेटरी समेत को बि नुमाइंदो जांच वारे ॾींहुं पहुची न सघियो। हिन सिलसिले में यूसी फंडनि जी जांच लाइ दरख़्वास्त ॾिनल यूनियन काउंसिल फरीदाबाद मां PP जे टिकट ते चूंडिजी आयल यूनियन काउंसिल जे वाइस चेयरमैन मोहम्मद इसाक ॿुधायो त फरीदाबाद यूनियन काउंसिल में गुज़िरियल 3 सालनि अंदरि को बि तरक़ियाती कम न थियो आहे। यूसी अंदरि सफ़ाई जो बहिरान आहे। यूसी जी बजट यूनियन काउंसिल मां चूंडियल नुमाइंदनि खां पास करण ऐं ॿुधाइण बजाए यूसी चेयरमैन ऐं यूसी काउंसिल जो सेक्रेटरी मिली करे हड़प करे रहिया आहिनि। यूनियन काउंसिल जो सेक्रेटरी 2 सालनि अंदरि हिकु ॾींहुं बि काउंसिल जी ऑफिस न आयो आहे ऐं 2 मुलाज़िमनि खे बि सेक्रेटरी छुटी ॾेई छॾी आहे। 3 सालनि दौरान सेक्रेटरी कॾहिं बि काउंसिल जी मीटिंग न घुराई आहे। हिन चयो आहे त अहिड़े दरख़्वास्त सां असां लोकल गवर्नमेंट जे समूरनि ऑफिसरनि खे ॾिनी आहे। फरीदाबाद यूसी जा फंड ग़लति तरीक़नि सां इस्तेमालु कया पिया वञनि, जंहिंजी जांच कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़